अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी नेब तां गिरफ़्तारी ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जुडो जे सॾ ते शहर में मुकमल शटर बंद हड़ताल कई वई। हड़ताल सबब शाही बाज़ार समेत शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद रहा। ॿिए पासे पीपी ज़िले मीरपुर ख़ास जनरल सेक्रेटरी मीर हसन दोंकाई, पीपी अॻवानी मीर इरफान टालपुर ऐं ॿियनि जी अॻवानी में पीपी जे जालनि ऐं कारकुननि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी पीपी ऑफिस खां रैली कढी मेन मिठी मीरपुर ख़ास रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जुडो जी अवाम आसिफ अली ज़रदारी सां मुहब्बत जो सबूत ॾींदे एहतजाजन कारोबार बंद रखियो है। न्याजी ग्रुप को बता देना चाहते हैं कि सिंध जो है वो पीपल्स पार्टी का गढ़ है। पीपल्स पार्टी के जाले रहते हैं। तो असांजे कायद मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब बग़ैर कंहिं ॾोह जे बग़ैर कंहिं इल्ज़ाम जे सबूत ही पेश न करे सघिया। उन्हनि न्याज़ी गर्दी करे उन्होंने अरेस्ट किया है। ज़रदारी साहब की गिरफ्तारी की पुरजोर अल्फाजों में मज़ामत करते हैं और नेब गर्दी की पुरजोर मज़ामत करते हो। असां हुकूमत वक्त के ॿुधाइण था चाहियूं त हीअ जेका नेब गर्दी आहे जंहिंजे करे असांजे जनाब आसिफ ज़रदारी साहब खे गिरफ़्तार कयो वियो ऐं असांजे कारकुननि खे वारनि मां गेले हेठि उछलायो वियो, अॻवाननि खे लठूं वयूं ऐं एतिरी हद ताईं तो घटि में घटि प्रोडक्शन जेको ऑर्डर जारी करणो आहे स्पीकर खे उहो बि न कयो वियो। असां हिन सॼे अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं ऐं हुकूमत खां घुर था करियूं त फौरी तौर ते जल्द जल्द हिनखे ज़रदारी साहब खे आज़ादु कयो वञे।